तलाक कंदो क़बूल कंदी, हाई कोर्ट खई आहे त सेशन कोर्ट भी क़बूल कंदी। बस हाणे रुगो वकील ॿाहिरि निकिरे ऐं कागज़ खणी अचे त पाण निकिरी था हलूं। वकील अची वेंदो सरकार। हसन हसन डाउ थी अबा मुझी छाती अग में ही छानी आ मुके जीअर न मारियो। ये माला मलाहण जी मां, मलाहण जी माला नाए माल बाबा मुड़ टके जो मुंची मुंजी मंग वनवा में वियारे मुंहिंजे जीअरे मुंहिंजी मंग खे तो टके ऐं चवे थी त माल नाहे। इन खां त मौत बहितर आहे मां, मौत। ये पोती मेड़ थी हसन मां खे न मोटा ही छा थी करी मां? मूंखे बेग़ैरती ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी करी? तूं चाहे थी त मां कंत खणी ॻोठ में न घुमां? न मां। बाबा हसन मुझी सलाह वठ तू मिहार सां मिल। अदो जेल में आ छा मिली क्यास? विंदुम त बेग़ैरती जा ताना ॾींदो। न ॾींदो ताना ॾींदो। जेल छो वियो? मुंहिंजी मन जे करे। जहिड़ा छो चोटियाई मुंहिंजे करे। मुते माल आई आ, मां पुछण वञासि? ज़रूरी आ। ना है जरूरी। मां वञा थो। दिलदार या मुंशी चए त सही आ, बाक़ी मां कदम खणा त ग़लत आ। मूंखे मुंशी या दिलदार अॼु जेको बि मिलियो न उनजे ॾींहुं अॼु आख़िरी सम्झाए मां आख़िरी। अब हसन हसन डाउ थी हसन ए परवरदिगार मुके न नाफ्तन को बचाए। परवरदिगार मुके बचाए। बुढ़ा तुंहिंजो मुद्दो कल ख़त्म थियो। रियायत में वाधी रखियमि 50,000 ते 10,000। जे न ॾींदे त 60,000 ते वाधी थींदे। हा ॾींदासीं। छा कयां बसरनि जो अघु किरी पियो, बचत ई नथी। तोते लख थी वियो आहे, उनजी वाधी घणी थी? मूंखे ख़बर कोन्हे। ख़बर न आहे त वठो छो था? लख ते 20,000 वाधी थी, हाणे 1,20,000 थिए। ॾींदुसि साईं। कॾहिं? जॾहिं थिया हाज़ुर। न मूंखे खपनि। बनी अथई? न हुई पर वई खसिजी। कंहिं खसी? भाउ जे नाले हुई, न ॾिनाई। केस लाइ तोखां कर्ज़ु खयुमि, चाढ़ो न थियो। छा ॾींदे? कुझु त अथई घर में? घरवारी ऐं न्याणी घर में। न्याणी अथई त शाहूकार आहीं, बाक़ी कहिड़ी मिल्कियत खपई? मूंखे 4 ॾींहंनि में रक़म खपे। उथो हाणे हलो। साईं ही कागज़ मिलियो आहे। कोरड़ जी हाज़िरी त पोइ शहरयार बि त बाग़ जे कब्ज़े में कोरड़ चुकबो। शहरयार आयो। हेलो डीएसपी साहब, शहरयार ॻोठा बदली रोकराइण जे चक्कर में आयो? पोइ एसएचओ खे ई खणोसि। तव्हांजे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस बि न कयमि। हा हा जी जी ठीकु आहे। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। थी वेंदा न बंधक? हा थी वेंदा। बाक़ी कम थी वेंदा सभु बंधक। हा थी वेंदा। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। सुतत पहुची वे सलीमा। मासड़ नाराज़ न थी त सबब ॿुधाए। न न ॿुधाए ॿुधाए। मूंखे पंहिंजो कर। पंहिंजो त आई अञा वेझो कर। हे वेझो त आई न यार। समझ न मासड़। समझाए न समझाए। उफ मासड़। अरे ड्रिजू बिजू न, फतू त फडो न त जडे जो जडो। मासड़ मूंखे जन्नत जी बाह खपे। हाँ जन्नत जी बाह खपे जाए। छा कने? संगुचे में जन्नत जो। सिद्धो चओ न त संग लाइ निकतो आहीं। बस महिरबानी कयो मासड़।
3 लख। 3 लख? हा, 3 लख जन्नत जे ॾाज लाइ, बाक़ी जन्नत जे नाले ते शहर वारो घर। हा हा कंदुसि, जन्नत बि मुंहिंजी रहंदी त घर बि मुंहिंजो। इहे खटनी भाग। मक़सद? फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। फॾो कने? न यार, ईअं वात मां निकिरी थो वञे। तूं सारा खे वठी हलियो अचु 3 लखनि समेत। अम्मा ऐं रक़म समेत अची वेंदुसि ऐं जॻह जा दस्तावेज़ उहे शहर में हली जन्नत खे लिखी ॾींदुसि। अॻ में लिखत पोइ निकाह। मासड़ क़बूल आहे, मूंखे इजाज़त आहे। हाणे वेहे त तुंहिंजी मर्ज़ी, जे वञे त माशाअल्लाह। माशाअल्लाह मासड़। माशाअल्लाह। फतूअ जा बेड़ा पार, फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। कर ख़बर से चला साईं, न हिन जहान में न हुन जहान में विच ते भटकंदो थो वठां। चक्कर अहिड़ो फिरी वियो जो मां मसरूफ़ थी वियोसि। ख़बर अथमि किबला, हाणे अची विया आहियो त को बिलो कयो। तोखे खुड़क न पई आहे? किथां पवंदी, केरु ॿुधाईंदो? वेतर अमीर मारण ते लही आयो आहे। अमीर जो किबलो दुरुस्त कंदुसि, तूं घबरा न, सभु सणाई थी वेंदी। तूं हल, मां तोखे पाण घुराईंदुसि। जीअं तव्हांजी मर्ज़ी सरकार। सरकार मूंखे 50,000 घुर्जनि। ख़ैर में? शादी तो करिया न किबला, दिलदार खां संग वरितो अथमि ऐं हुनखे पंहिंजी छोकिरी ॾिनी अथमि। मेहार जे भाउ जी मंग थो वठी? अहिड़ो ई संग ॾियांसि थो बाबल। अञा कोन थो मुड़ी, मथे में ॾहड़ निकितई, वरी बि अॻिते मेहार छॾींदुई? मेहार सोघो आहे किबला, बाक़ी रहियो हसन। हसन वेझो अचे त कढांसि टायर ॾियांसि टांडा। सॼी उमिरि अंदरि हूंदो छा? ॿाहिरि आयो त पोइ? पोइ छा थींदो, तेतर ॿारनि बचनि वारो थी वेंदुसि। इहा माइटी न कर। इहो तव्हां था चओ किबला? इहो फ़ैसिलो सम्झ। हिकिड़े ई केस में मटिजी विया आहियो किबला? मुंशी, हद में रह। जी जी किबला, पर मेहार जो पासो खणण सम्झ में न आयो किबला। सम्झी वेंदे मुंशी। शेरार साईं जी फरमायो। अवां मूंसां थाणे ते हलण जी ज़हमत कंदव? ख़ैरियत में? सुमेर क़त्ल केस में घुर्बल आहियो। सम्झुमि। ही वठो परवानो, हाई कोर्ट जो। माफ़ कजो, ड्यूटी ॾियणी हुई, मिलजो ज़रूर। बिल्कुलु मिलबो। मोहब्बत क़त्ल केस बाबति बि ॻाल्हाइबो। ठीकु आहे। वेहो, चांहि वग़ैरह? न, महिरबानी। मिलियो हुउमि वसाए सां। छा चईं? हुनखे तुंहिंजी गिरफ़्तारीअ जी अॻु में ई ख़बर आहे। हा, घुमे फिरे थो, कीअं न पवंदसि ख़बर? हिन वक़्तु घुमी फिरी नथो सघे। ज़ख़्मी आहे छा? पार में कार्रवाई कंदे गोली लॻसि। बचा त अथसि न? ख़तरे में इलाज हले थोसि। तूं मोहबत वारे दोस्त सां मिले? हा, बाक़ी रक़म बि ॾिनीमांसि। सुतत रिमांड वठी जांच कंदी। ॿिए कंहिं सां बि ॻाल्हि न कजांइ। जे केसनि जी पोइवारी थी न त नरमी बि न मिलंदी। ॿार न आहियां यार। न न, मेहार जो यार आहीं, ॿार। हिकु ॻाल्हि चवणु विसरी वई। कहिड़ी? दिलदार संग मुंशी खे ॾेई छॾियो। न न